अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे तव्हां बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदव। दोस्तों, तव्हांखे सभिनी खां पहिरियों सिंधी चाइनीज़ अकेडमी में वेलकम। दोस्तों, अॼु पाण चाइनीज़ जो हिकु नओं लेसन स्टार्ट कंदासीं, कंट्रीज़ एंड नेशनलिटीज़। त चाइनीज़ में सभ खां पहिरियों चाइना खे छा चयो वेंदो आहे? चाइनीज़ ॿोली में चाइना खे छा चयो वेंदो आहे? त चाइना खे चाइनीज़ ॿोली में या चाइनीज़ चवंदा आहिनि जोंगो। जोंगो मतिलबु चाइना या चीन। तंहिंखां पोइ चाइनीज़ में पाकिस्तान खे चयो वेंदो आहे पाकिस्तान। नंबर 3 ते जेको वर्ड आहे चाइनीज़ जो उहो आहे मेगो। मेगो मेगो मतिलबु यूनाइटेड स्टेट या पाण चऊं अमेरिका। मेगो मेगो उन खां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे इंगो। इंगो मतिलबु यूनाइटेड किंगडम या पाण चऊं बर्तानिया। इंगो इंगो त स्लाइड जो पाण रिवीजन कंदासीं। जोंगो मतिलबु चाइना, पाकिस्तान मतिलबु पाकिस्तान, मेगो मतिलबु अमेरिका, इंगो मतिलबु बर्तानिया। उन खां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे रन। रन मतिलबु पीपुल या पर्सन या पाण सिंधी में जी मीनिंग चऊं माण्हू या माण्हू खे चवंदा आहिनि चाइनीज़ में रन। उन खां पोइ चाइनीज़ पर्सन या चाइनीज़ जो माण्हू या चीनी माण्हू खे चाइनीज़ में चवंदा आहिनि जोंगो रन। जोंगो मतिलबु चाइनीज़, रन मतिलबु पीपुल या माण्हू, चीनी माण्हू, जोंगो रन। उन खां पोइ पाकिस्तानी माण्हू या पाकिस्तानी पाण चऊं चाइनीज़ में चयो वेंदो आहे पाकिस्तान रन। पाकिस्तान रन। उन खां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे वॉश डैश रन या पाण इन जो इंग्लिश में मीनिंग सम्झो आई एम डैश या इन जी सिंधी मीनिंग आहे मां डैश आहियां। या पाण इन खे चाइनीज़ में पढ़ंदासीं वॉश मेगो रन, मां अमेरिकन आहियां। या पाण चऊं वॉश जोंगो रन, माना मां चाइनीज़ आहियां या चीनी आहियां। मिसाल जे तौर ते मां पाकिस्तानी आहियां त मां चवंदुसि चाइनीज़ में वॉश पाकिस्तान रन। वॉश पाकिस्तान रन माना मां पाकिस्तानी आहियां, आई एम पाकिस्तानी। ऐं उन खां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे खान यू। खान यू मतिलबु चीनी लैंग्वेज या पाण चऊं चाइनीज़ लैंग्वेज या चीनी ॿोली, खान यू। उन खां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे इंग यो। इंग यू। इंग यू मतिलबु अंग्रेज़ी ॿोली। उर्दू ॿोली में चाइनीज़ खे चयो वेंदो आहे या चाइनीज़ चयो वेंदो आहे वो अर्दू यू। व अर्दू यू माना उर्दू ॿोली। चाइनीज़ ॿोली में या चाइनीज़ पाण खां पुछा कनि त तव्हां कहिड़े मुल्क जा आहियो त उनखे चाइनीज़ में चयो वेंदो आहे नागोरन। नागोरन मतिलबु तव्हां कहिड़े मुल्क जा आहियो। इंग्लिश में थींदो विच कंट्री आर यू फ्रॉम, माना तव्हां कहिड़े मुल्क सां तालुक़ु रखो था या तव्हां कहिड़े मुल्क जा आहियो। त उनखे पाण चाइनीज़ में मिसाल तौरु चवंदासीं वाश पाकिस्तानी, मां पाकिस्तानी आहियां। त इहो इन जो सुवालु आहे ऐं इहो ई जवाबु इहो थींदो। त मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे सब्सक्राइब कंदा। अॼु जो तव्हांखे लेसन कीअं लॻो इहो मूंखे कमेंट्स करे ॿुधाईंदा। अने मुंहिंजे यूट्यूब चैनल खे वधि खां वधि शेयर कयो पंहिंजे दोस्तनि में। मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।